ओम शांति। अॼु ॾींहुं मिले तारीख़ 31/12/2024। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार बाप जो रोज़ रोज़ पढ़ाईंदा आहिनि, उहो पढ़ाई कॾहिं बि मिस न करणी आहे। बाप जो रोज़ रोज़ पढ़ाईंदा आहिनि, उहा पढ़ाई कॾहिं बि मिस न करणी आहे। हिन पढ़ाई सां ई अंदरि जो संशय दूर थी वेंदो आहे। हिन पढ़ाई सां छा थींदो आहे, जो अंदरि कोई संशय हूंदो आहे न, त उहो दूर थी वेंदो आहे। मन में कई प्रश्न आहे, बाप जे दिलि खे जीतण जी युक्ति छा आहे? उत्तर आहे, बाप जे दिलि खे जीतण आहे त जेसिताईं संगम युग आहे तेसिताईं बाप सां कुझु छिपायो न, पंहिंजी कैरेक्टर्स ते पूरो ध्यानु ॾियो। अगरि कोई पाप कर्म थी वेंदो आहे त अविनाशी सर्जन खे ॿुधाए ॾियो त हल्का थी वेंदा। बाप जो शिक्षा ॾींदा आहिनि, इहे ई उन्हनि जी दया कृपा आशीर्वाद आहे। त बाप सां दया व कृपा मांगण जे बजाए स्वयं ते कृपा करो। अहिड़ो पुरुषार्थ करे बाप जे दिलि खे जीते वठो। बाबा जे दिलि खे जीतण लाइ जो बाबा जी शिक्षायूं आहिनि उन्हनि खे धारण करो। ओम शांति। हाणे रूहानी ॿार इहे त ॼाणंदा आहिनि कि नई दुनिया में सुख, पुराणी दुनिया में दुख आहे। दुख में सभी दुखी थी वेंदा आहिनि, दुख में अची वेंदा आहिनि। सुख में सभी सुख में अची वेंदा आहिनि। सुख जी दुनिया में दुख जो नाम निशान न। पोइ जाते सुख आहे उते जाते दुख आहे उते सुख जो नाम निशान न। जाते पाप आहे उते पुण्य जो नाम निशान न आहे। जाते पुण्य आहे उते पाप जो नाम निशान न आहे। उहा कहिड़ी जॻह? हिकु त सत्युग, ॿियो आहे कलयुग। इहे त ॿारनि जी बुद्धि में ज़रूरु हूंदो न। हाणे दुख जो समय पूरो थी वियो ऐं सत्युग जे लाइ तयारी थिए थी। हाणे हिन पतित थी दुनिया सां हुन पार सत्युग अर्थात राम राज्य में वञूं था। नई दुनिया में आहे सुख, पुराणी दुनिया में आहे दुख। ईअं न जो सुख ॾींदो आहे उहो ई दुख ॾींदो आहे, न। सुख बाप ॾींदा आहिनि, दुख माया रावण ॾींदी आहे। इहे हुन दुश्मन जी एफिजी हर वर्ष जलाईंदा आहिनि। दुख ॾियण वारे खे हमेशह जलाइबो आहे न। दुख ॾियण वारे खे हमेशह जलाइबो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि जॾहिं उन्हनि जो राज्य पूरो थींदो त पोइ हमेशह जे लाइ खलास थी वेंदो। 5 विकार ई सभिनि खे आदि मध्य अंत दुख ॾींदा आहिनि। तव्हां हिते वेठा आहियो, तव्हांजी बुद्धि में इहे ई रहे कि बाबा वटि आया आहियूं। रावण खे त तव्हां बाप न चईंदव न। कॾहिं ॿुधियो रावण खे परम पिता परमात्मा कोई चईंदो आहे? कॾहिं बि न। कई सम्झंदा आहिनि लंका ते रावण हुयो। बाप चईंदा आहिनि हीअ सॼी दुनिया लंका आहे। चईंदा आहिनि वास्को डी गामा चक्कर लॻाई स्टीमर व बोट द्वारा। जंहिं समय उन चक्कर लॻाई उन समय एरोप्लेन आदि न हुया। ट्रेन बि स्टीमर ते हलंदी हुई। बिजली अलॻि चीज़ आहे। हाणे बाप चईंदा आहिनि दुनिया त हिकु ई आहे, नई खां पुराणी, पुराणी खां नई ठहींदी आहे। ईअं न चइणो हूंदो आहे कि स्थापना पालना विनाश न। पहिरियों स्थापना पोइ विनाश, बाद में पालना। इहे राइट अक्षर आहे। बाद में रावण जी पालना शुरू थींदी आहे। उहा कूड़ी विकारी पतित थियण जी पालना आहे जंहिंसां सभु दुखी थी वेंदा आहिनि। बाप त कॾहिं कंहिंखे दुख न ॾींदा आहिनि। हिते त तमो प्रधान ठहिण जे कारण बाप खे सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि। ॾिसो छा ठही विया आहिनि। इहे त तव्हां ॿारनि खे हलंदे फिरदे बुद्धि में रहणो खपे, है न। हिते त तमो प्रधान ठहिण जे कारण बाप खे सर्वव्यापी चई ॾींदा आहिनि। ॾिसो छा ठही विया आहिनि। इहे त तव्हां ॿारनि खे हलंदे फिरदे बुद्धि में रहणो खपे। आहे ॾाढो सहज, सिर्फ़ु अलफ़ जी ॻाल्हि आहे। मुस्लिम माण्हू बि चईंदा आहिनि उथी करे अल्लाह खे यादि करो। ख़ुदि बि सवेरे उथंदा आहिनि। उहे चईंदा आहिनि अल्लाह व ख़ुदा खे यादि करो। तव्हां चईंदव बाप खे यादि करो। बाबा अक्षर केॾो मिठो आहे। अल्लाह चइण सां वरसो न यादि ईंदो आहे। बाबा चइण सां वरसो झटि यादि अची वेंदो। मुस्लिम माण्हू बाप न चईंदा आहिनि, उहे पोइ अल्लाह मियाँ चईंदा आहिनि। मियाँ बीबी अक्षर भारत में आहे। परम पिता परमात्मा चइण सां शिवलिंग यादि अची वेंदो आहे।
यूरोपवासी माण्हू गॉड फादर चईंदा आहिनि। भारत में त पत्थर पित्थर खे बि भॻवानु सम्झी वठंदा आहिनि। शिवलिंग बि पत्थर जो हूंदो आहे न, सम्झंदा आहिनि हिन पत्थर में भॻवानु वेठो आहे। भॻवान खे यादि कंदा त पत्थर ई साम्हूं ईंदो। पत्थर खे भॻवानु सम्झी पूॼंदा आहिनि। पत्थर किथां खां ईंदो आहे? पहाड़नि सां किरण, पहाड़नि जे झरननि सां किरंदे किरंदे गोलो चिकनो ठही वेंदो आहे। पोइ कीअं नेचुरल निशान बि ठही वेंदो आहे, है न। देवी देवताउनि जी मूर्ति ईअं न थींदी आहे। पत्थर कटे कटे करे पोइ कन मुंहुं नक अख आदि आदि ॾाढो सुंदर ठाहींदा आहिनि। ख़र्चु ॾाढो कंदा आहिनि। शिव बाबा जी मूर्ति में कोई ख़र्चु आदि जी ॻाल्हि न आहे। हाणे तव्हां भारत सम्झंदा आहियो असां देवी देवता चैतन्य में ख़ुदि ठहूं था। असां देवी देवता चैतन्य में ख़ुदि ठहूं था। चैतन्य में हूंदा तॾहिं पूजा आदि न थींदी। जॾहिं पत्थर बुद्धि ठही वेंदा तॾहिं पत्थर जी पूजा कंदा आहिनि न। चैतन्य आहे त पूज्य आहे, पोइ पुजारी ठही वेंदा आहिनि। हुते कोई न कोई पुजारी हूंदा आहिनि, न कि सत्युग में न कोई पुजारी हूंदा आहिनि, न कोई पत्थर जी मूर्ति हूंदी आहे। दरकार ई न आहे। जो चैतन्य हुयो हुन जी निशानी यादगार जे लाइ पत्थर आदि ठाहे ॾींदा। हाणे इन देवताउनि जी कहानी जो तव्हांखे मालूम पियो आहे। इन देवताउनि जी जीवन कहानी छा आहे, पोइ वरी खां उहा रिपीट थींदी आहे। अॻियां इहे ज्ञान चक्षु न हुयो त जीअं पत्थर बुद्धि हुयासीं। हाणे बाप द्वारा जो ज्ञान मिलियो आहे, ज्ञान हिकु ई आहे, परंतु ठाहिण वारा नंबरवार आहिनि। तव्हांजी रुद्रमाला बि हिन धारणा जे अनुसार ई ठहींदी आहे। हिकु आहे रुद्रमाला, ॿी आहे रुंडमाला। हिकु आहे ब्रदर्स जी, ॿियो आहे ब्रदर्स सिस्टर जी माला। हीअ त बुद्धि में ईंदो आहे न। असां आत्मायूं नंढी नंढी बिंदी मुआफ़िक आहियूं। गायन बि आहे न, ब्रुकुटी जे विच में चमकंदो आहे जब सितारो। हाणे त सम्झा असां आत्मा चैतन्य आहे, हिकु नंढो सितारो मिसल। पोइ जॾहिं गर्भ में ईंदा आहियूं त पहिरियों पहिरियों केतिरो नंढो पिंड हूंदो आहे, पोइ केतिरो वॾो थी वेंदो आहे। उहो ई आत्मा पंहिंजे शरीर द्वारा अविनाशी पाठ वॼाईंदी रहंदी आहे। हिन शरीर खे पोइ सभु यादि करणु लॻी वेंदा आहिनि। इहे शरीर ई सुठो बुरो थियण जे कारण सभिनि खे आकर्षित कंदो आहे। सत्य में ईअं न चईंदासीं कि आत्म अभिमानी ठहो, पंहिंजे खे आत्मा सम्झो। इहे ज्ञान तव्हांखे हाणे ई मिलंदो आहे। शुरू तव्हां ॼाणंदा आहियो हाणे आत्मा पत थी वई आहे, है न। पत थियण जे कारण जो कमु कंदी आहे उहो सभु उल्टो थी वेंदी आहे। बाप उल्टो कमु कराईंदा आहिनि, माया उल्टो कमु कराईंदी आहे। सभिनि खां उल्टो कमु आहे बाप खे सर्वव्यापी चइणु। सभिनि खां उल्टो कमु आहे बाप खे सर्वव्यापी चइणु। आत्मा जो पाठ वॼाईंदी आहे उहा अविनाशी आहे, हुनखे जलाइबो न आहे। उनजी त पूजा थींदी आहे। शरीर खे जलाइबो आहे न। आत्मा जॾहिं शरीर छुटंदी आहे त शरीर खे जलाईंदा आहियूं। आत्मा ॿियो शरीर में प्रवेश करे वठंदी आहे। आत्मा बग़ैर शरीर 2-4 ॾींहं बि न रखी सघंदा आहियूं। कई त पोइ शरीर में दवायूं आदि लॻाए करे रखी बि वठंदा आहिनि, परंतु फ़ाइदो त कुझु बि फ़ाइदो छा आहे। कृष्ण जो हिकु सेंट जेवियर आहे, चईं हुनजो शरीर अञा ताईं बि रखियलु आहे। उनखे बि जीअं मंदरु ठाहे छॾियो अथनि। कंहिंखे ॾेखारींदा न आहिनि, सिर्फ़ु उन्हनि जा पांव ॾेखारींदा आहिनि। चईंदा आहिनि कोई पांव छू वठे त बीमारी न थींदी आहे। पांव छूअण सां बीमारी सां हल्का थी वेंदा आहिनि त सम्झंदा आहिनि हुनजी कृपा थी। बाप चईंदा आहिनि भावना जो भाड़ो त मिली वेंदो आहे न। निश्चय बुद्धि थियण सां कुझु फ़ाइदो थींदो आहे। बाक़ी ईअं त ढेर जा ढेर उते वञनि, मेलो लॻी वञे। बाप बि जिते आया आहिनि पोइ बि एतिरा ढेर न थींदा आहिनि। ढेर थियण जी जॻह ई न आहे। जॾहिं ढेर थियण जो समय हूंदो त विनाश थी वेंदो। जॾहिं ढेर थियण जो समय ईंदो त विनाश थी वेंदो। इहो बि ड्रामो ठहियलु आहे।
बाबा चवनि था हिन जो आदि व अंत न आहे। हा, झाड़ जी जर्जड़ीभूत अवस्था थींदी आहे, अर्थात तमो प्रधान ठही वेंदो आहे। जॾहिं इहे झाड़ चेंज तॾहिं इहे झाड़ चेंज थींदो आहे। केतिरो इहे बेहद जो वॾो झाड़ आहे। पहिरियों उहो ईंदा जंहिंजो पहिरियों नंबर, जेके पहिरियों नंबर में पहिरियों उहे ईंदा बाबा वटि जेके पहिरें नंबर में वञिणो आहे। नंबरवार ईंदा ही सभी सूर्यवंशी त इकट्ठा न ईंदा, चंद्रवंशी बि सभी इकट्ठा न ईंदा, नंबरवार माला अनुसार ई ईंदा। पाठधारी सभी इकट्ठा कीअं ईंदा, खेल ई बिगड़ी वञे। इहे खेल ॾाढो एक्यूरेट ठहियलु आहे, इन में कोई चेंज न थी सघंदी आहे। मिठा मिठा ॿार जॾहिं हिते वेंदा आहियो त बुद्धि में इहे ई यादि रहणो खपे। ॿिया सत्संगनि में त ॿिया ॻाल्हियूं बुद्धि में ईंदियूं आहिनि। इहे त हिकु ई पढ़ाई आहे जंहिंसां तव्हांजी कमाई थींदी आहे। उन शास्त्र आदिनि खे पढ़ण में कमाई न थींदी आहे। हा, कुझु न कुझु सुठा हूंदा आहिनि, है न। ग्रंथ पढ़ण वेंदा आहिनि त ईअं न की सभई निर्विकारी हूंदा आहिनि। बाबा चवनि था की उन शास्त्र आदि की पढ़ण सां कमाई थींदी आहे। कुझु न कुझु गुण सुठा हूंदा आहिनि पढ़ण वारे में। त ग्रंथ पढ़ण वेंदा आहिनि त ईअं न की सभई निर्विकारी हूंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि न, दुनिया में सभई भ्रष्टाचार सां पैदा थींदा आहिनि। तव्हां ॿारनि सां कोई पुछंदा आहिनि उते जन्म कीअं थींदो, छा उते 5 विकार ई न आहिनि। योग बल सां ॿार पैदा थींदा आहिनि। पहिरियों ई साक्षात्कार थींदो आहे की ॿार अचण वारो आहे। हुते विकार जी ॻाल्हि ई न आहे। हिते त ॿारनि खे बि माया किराए ॾींदी आहे, है न। हिते त ॿारनि खे मतिलबु बाबा जे ॿारनि खे बि माया किराए ॾींदी आहे। कोई त बाप खे अची करे ॿुधाईंदा बि आहिनि, ॿुधाईंदा न त 100 गुणा दंड खाईंदा। बाप त सभी ॿारनि खे चवंदा आहिनि की कोई बि पाप कर्म थी वेंदो आहे त बाप खे झटि ॿुधाइणो आहे। बाप अविनाशी वैद आहे न, सर्जन खे ॿुधाइण सां तव्हां हल्का थी वेंदा। जेसिताईं संगम युग आहे न, तेसि ताईं बाप सां कुझु छिपाइणो न आहे। कोई छिपाईंदा आहिनि त बाप जे दिलि खे जीते न सघंदा आहिनि, है न। कोई छिपाईंदा त बाप जे दिलि खे जीते न सघंदा। सॼो मदार हिते पुरुषार्थ आहे। ऐं जेतिरो सचो रहंदासीं ओतिरो सचे बाप जे नज़दीक हूंदासीं। स्कूल में ईंदा ई न त कैरेक्टर्स कीअं सुधरंदा। हिन समय सभिनि जा कैरेक्टर्स ख़राबु आहिनि। विकार ई पहिरें नंबर जो ख़राबु कैरेक्टर आहे। हिन करे बाप चवंदा आहिनि ॿार काम विकार महाशत्रु आहे। अॻियां बि इहे गीता जो ज्ञान ॿुधियो हुयो न, त इहे सभी ॻाल्हियूं सम्झ में, अॻियां बि गीता जो ज्ञान ॿुधियो हुयो त इहे सभी ॻाल्हियूं सम्झ में न ईंदियूं हुयूं। हाणे बाप डायरेक्ट गीता ॿुधाईंदा आहिनि। हाणे बाप असांखे डायरेक्ट गीता ॿुधाईंदा आहिनि, गीता ज्ञान ॿुधाईंदा आहिनि। त इहे सभी ॻाल्हियूं बाबा चवनि था की हाणे बाप तव्हां ॿारनि खे दिव्य बुद्धि ॾिनी अथई त भक्ति जो नाम ॿुधदे हसी ईंदी आहे की छा असां कंदा हुआसीं। हाणे त बाबा शिक्षा ॾींदा आहिनि न, केॾो भक्ति में हिकु त इहे साफ़ु करो, इहे साफ़ु करो, इहे साफ़ु करो। हा, साफ़ु सफ़ाई सुठी आहे। ॾिसो बाबा जे घर में बि हाणे साफ़ु सफ़ाई केॾी हूंदी आहे, लेकिन भक्ति में केॾो वहम आहे न। ईअं न आहे, ईअं न आहे, ईअं न आहे, इहे बि ऐं छा कंदा रहंदा हुआसीं। त हाणे बाबा शिक्षा ॾिनी अथई, इन में दया कृपा आशीर्वाद जी कोई ॻाल्हि ई न आहे। ख़ुदि ते ई दया कृपा आशीर्वाद करणी आहे, है न। भॻवान बाबा सां कोई आशीर्वाद दया कृपा न मांगणी आहे। बाबा चवनि था ख़ुदि ते ई दया कृपा आशीर्वाद करणी आहे। बाप त हर ॿारनि खे पुरुषार्थ कराईंदा आहिनि। कोई त पुरुषार्थ करे बाप जे दिलि खे जीते वठंदा आहिनि, कोई त पुरुषार्थ कंदे कंदे मरी बि वेंदा आहिनि, कोई त पुरुषार्थ करे करे मरी बि वेंदा आहिनि। बाप त हर ॿार खे हिकु जहिड़ो ई पढ़ाईंदा आहिनि। पोइ कोई समय अहिड़ी गुइया ॻाल्हियूं निकिरंदियूं आहिनि जो पुराणो संशय ई उड़ी वेंदो आहे, पोइ खड़ा थी वेंदा आहिनि। हिन करे बाबा जी पढ़ाई कॾहिं बि मिस न करणी आहे। मुख्य आहे बाप जी यादि, दैवी गुण बि धारण करणा आहिनि। कोई कुझु चीची ॻाल्हियूं त चए त ॿुधो अनसुनो करे छॾियो।
हा? कोई कुझु छीछी ॻाल्हियूं चए त सुनो अनसुनो करे छॾियो। हियर नो इविल ऊच, टॉक नो इविल, डू नो इविल, थिंक नो इविल, तॾहिं ऊच पद पाईंदव। त मान अपमान दुख सुख हार जीत सभु सहन करिणो खपे असांखे। अगरि असांखे ऊच पद पाइणो आहे त मान अपमान दुख सुख हार जीत सभु सहन करिणो आहे। बाबा केतिरी युक्ति ॿुधाईंदा आहिनि, पोइ बि ॿार बाप जो बि ॿुधो, बाप जो बि सुनो अनसुनो करे छॾींदा आहिनि। त उहो छा पद पाईंदा? बाबा चईंदा आहिनि जेसि ताईं अशरीरी न ठहो तेसि ताईं माया जी कुझु न कुझु चोट लॻंदी आहे। कंप्लीट माया जी प्रकृति जी थियणो आहे। बाप चईंदा आहिनि जेसि ताईं अशरीरी न ठहो तेसि ताईं माया जी कुझु न कुझु चोट लॻंदी रहंदी। बाबा जो चइणु न मञंदव त बाबा जो डिसरिगार्ड कंदा आहियूं। पोइ बि बाबा चईंदा आहिनि ॿार सदा जीते जागते रहो, बाप खे यादि करे ऊच पद पाईंदा हलो, है न। सदा जीते जागता रहो त बि ऐं बाप खे यादि करे ऊच पद पाईंदा रहो। छा मीठी मीठी सिकी लॻंदी ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कोई भी उल्टी सुल्टी ॻाल्हि करे त सुनो अनसुनो करो। हियर नो इविल, डू नो इविल, टॉक नो इविल, थिंक नो इविल, लिसन नो इविल। हियर अची दुख सुख मान अपमान सभु कुझु सहन करिणो आहे। ॿियो आहे बाप जो ॿुधाईंदा आहिनि हुनखे कॾहिं बि सुनो अनसुनो न करिणो आहे। अगरि इहे कंदा आहियो त जीअं बाप जो डिसरिगार्ड कंदा आहियूं, त बाबा जो डिसरिगार्ड कॾहिं न करिणो आहे। माया जी चोट सां बचण लाइ अशरीरी थियण जो अभ्यास ज़रूरु करिणो आहे। कंप्लीट माया जीत मतिलबु कंप्लीट सदा जे लाइ अशरीरी। वरदाना बाप समान रहमदिल ठही सभिनि खे क्षमा करे स्नेह ॾियण वारा मास्टर दाता ठहो। जीअं बाप खे रहमदिल मर्सीफुल चईंदा आहिनि, ईअं तव्हां ॿार बि मास्टर मर्सीफुल आहियो। तव्हां ॿार बि मास्टर मर्सीफुल आहियो। जो रहमदिल आहे उहो ई कल्याण करे सघंदा आहिनि। जो रहमदिल आहे उहो ई सर्व जो कल्याण करे सघंदा आहिनि। अकल्याण करण वारनि खे बि क्षमा करे सघंदा आहिनि, है न। दुनिया में वॾा वॾा एग्ज़ाम पास करणु आसान आहे, लेकिन बाबा जी हर धारणा खे प्रैक्टिकल लाइण में, है न, उहो सभिनि खां वॾो पेपर आहे। जीअं बाबा चवनि था कि जीअं बाप रहमदिल मर्सीफुल चईंदा आहिनि, ईअं तव्हां ॿार बि मास्टर रहमदिल मर्सीफुल ठहो। जो रहमदिल आहे उहो ई कल्याण करे सघंदा आहिनि। जो रहमदिल आहे उहो ई कल्याण करे सघंदा आहिनि। अकल्याण करण वारे खे बि क्षमा करे सघंदा आहिनि। उहा मास्टर स्नेह जा सागर हूंदा आहिनि। उन्हनि वटि स्नेह जे बिना ॿियो कुझु आहे ई न। सर्व खे कोई बि ग़लती कंदो रहे, हा भई ठीकु आहे, हुनजो बि भलो थिए। वर्तमान समय संपत्ति खां बि ज़्यादा स्नेह जी आवश्यकता आहे। इन करे मास्टर दाता ठही सर्व खे स्नेह ॾींदा हलो। कोई बि ख़ाली हथ न वञे। स्लोगन आहे, तीव्र पुरुषार्थी ठहिण जी चाहना हुजे त जाते चाहियो हुते राह मिली वेंदी, है न। हीअं न की असांखे इहा प्रॉब्लम आहे, असां सेंटर ते न वञी सघंदा आहियूं, मधुबन न वञी सघंदा आहियूं, असां कीअं अॻियां निकिरी सघंदा आहियूं। लेकिन बाबा जो ई मां वाक्य हमेशह यादि रखो। बाबा इहे बि चईंदा आहिनि, 7 ॾींहंनि जो कोर्स करे काॾे बि हली वञो, रोज़ु मुरली पढ़ो, बाबा खे यादि करो, त बि अॻियां निकिरी वेंदा। त अॼु बाबा चवनि था तीव्र पुरुषार्थी ठहिण जी चाहना हुजे
त जाते आयो हुते बि बाबा राह अवश्य ई ॾेखारींदा आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,